नेम है पवन समाया, ज्योति में ज्योत रल जाया। पवन में पवन समाया, ज्योति में ज्योत रल जाया। ज्योति में ज्योत रल जाया। माटी माटी होई एक, रोवन हार की पवन टेक। माटी माटी होई एक, रोवन हार की पवन टेक। पवन में पवन समाया, ज्योति में ज्योत रल जाया। पवन में पवन समाया। कौन मुआ रे कौन मुआ, ब्रह्म ज्ञानी मिल कर है विचारा। कौन मुआ रे कौन मुआ, ब्रह्म ज्ञानी मिल कर है विचारा। ब्रह्म ज्ञानी
रचन रचा करतार आवत जावत हुक्म पार ए तो रचन रचिया करतार आवत जावत हुक्म पार ना को मुआना मरने जोग ना बिन से अविनाशी भोग ना को मुआना मरने जोग ना बिन से अविनाशी भोग पवने में पवन समाया ज्योति में ज्योत रंग जाया पवने में पवन समाया माटी माटी कोई एक कौन मारती कौन टेक माटी माटी पवने में पवन समाया ज्योति में ज्योत रंग जो इह जान हो सो इह नाही जानन हारे को बल जाओ जो इह जान हो सो इह नाही जानन हारे को बल जाओ कहो नानक गुर भरम चुकाया ना कोई मरे ना आवे जाया कहो नानक गुर भरम चुकाया ना कोई मरे न आवे जाया पवने में पवन समाया ज्योति में ज्योत रंग जाया पवने में पवन समाया ज्योति में ज्योत रंग जाया पंजनि तत्वनि जो शरीर आहे जॾहिं मृत्यु ईंदी आहे पंज ई तत्व पंजनि तत्वनि में समाइजी वेंदा आहिनि पर जेका अंदरि शइ आहे जीवात्मा उहा वरी ॿियो जनम वठंदी आहे असांखे उनजी ख़बर कुझु हूंदी कोन्हे असांखे हिक ई जनम जी ख़बर हूंदी आहे इनखे त सॼो पंहिंजो संसार सम्झंदा आहियूं जीवन इनखे ई सम्झंदा आहियूं तॾहिं दुखी थींदा आहियूं मान लो असांखे पतो पइजी वञे कि जेको गुज़ारे वियो आहे उन ॿियो जनम हाणे ॿिए हंधि वरितो आहे त असां छा कंदासीं वधि में वधि मिलण वेंदासीं वधि में वधि उन खां पुछंदासीं मूंखे सुञातई ईअं थियो आहे ईअं थिया आहिनि खेस किथे वियो कॾहिं पतो त लॻायूं कीअं ख़बर पवंदी उन दुनिया जे बारे में वो आध्यात्मिक दुनिया जेका ॿी दुनिया है जिते हिसाब किताब थे तो जीवन जो वरी ॿियो जनम था वठनि
वो रस्तो आहे मृत्यु जे बारे में सोचण इहो दरवाज़ो आहे। मृत्यु यादि रखो, मां इहो बि चवणु चाहियां, उन लाइ नंढा नंढा अभ्यास कयो। एक्चुअली असां मृत्यु खां एतिरो भयभीत आहियूं जो सोचींदा आहियूं कि मौत जे बारे में ॻाल्हाइणो बि कोन्हे। माण्हू ॻाल्हाइण बि पसंदि नथो करे मौत जे बारे में, जंहिंजे करे असली ॻाल्हियूं रहिजी थी वञनि। पहला मरण क़बूल, गुरबाणी थी चए, पहिरीं मरण क़बूल कर, स्वीकार कर कि भाई हिकु ॾींहुं हितां वञिणो आहे। त मृत्यु जे बारे में थोड़ियूं कुझु ॻाल्हियूं। हिकु त मौत खे यादि रखूं, ऐं ॿियो असां इहो थोरो चिंतन कयूं, जेॾी महिल राति जो तव्हांखे समय मिले, प्रयोग कयो कि मान लो मुंहिंजी अॼु ई मृत्यु थी वई। पहिरीं त तव्हां चवंदा इहे कहिड़ियूं ॻाल्हियूं पियो थो ॿुधायूं, त वञो जलेबियुनि वटि, वो अञा हवा भरींदव कि तू मरेगी नहीं, तू अमर है, तू भगवान है, भगवान को कोई मारता है क्या, तो होॾां वञो। पर अॼु त अची विया आहियो, अॼु त ॿुधी वठो, पोइ वरी न अचिजो। इहो सोचे ॾिसो, मान लो अॼु ई मुंहिंजी मृत्यु थी वञे। अच्छा, जेको माण्हू मृत्यु जे बारे में सोचींदो आहे न, उनजी पाण मृत्यु टलजंदी वेंदी अथव। इहो बि यादि रखिजो, जेको मृत्यु जे बारे में ॻाल्हाईंदो सोचींदो, उनजी थोरी सिरकंदी वेंदी आहे, ऐं जेको कॾहिं सोचींदो ई कोन्हे उहो ई टपकी वेंदो आहे अचानक। त अचानक झटको न लॻे असांखे, ॿिए जी त ख़बर कान्हे, पंहिंजी त पहिरीं असां तयारी रखूं। मान लो असां इहो सोचूं कि मां अॼु ई हली वियसि, मान लो राति जो ई निंड में ई, सुबुह जो छा थींदो? पहिरीं त तव्हां सहमजी वेंदा, सोचे करे ॾकी वेंदा, छो त एॾा कम रहियल आहिनि असांजा पेंडिंग हथ में। चवंदासीं पोइ हिन जो छा थींदो, मुंहिंजे ॿारनि जो छा थींदो, अञा त शादियूं बि कोन थियूं आहिनि, मुंहिंजा पैसा। त पहिरीं त कुझु उहा तयारी करे छॾियो जो तव्हांजी अगरि अॼु बि मृत्यु थिए, तव्हांजी मुंहिंजी न, मूंखे त सत्संग करणो आहे। अरे मजाक तो कयां, तव्हांजी मान लो त मां त पहिरीं तयारी कई आहे, तॾहिं तव्हांखे थो ॿुधायां। त इहो सोचिजो कि मान लो मां अॼु थी वञा त हेॾा सारा कम आहिनि, इहे अस्त व्यस्त न थी वञनि, त प्लीज़ उहे कम तव्हां करे छॾियो हींअर खां ई, जो तव्हांखे ईअं न लॻे कि मुंहिंजे मरण खां पोइ ॾाढियूं ॻाल्हियूं रहिजी वयूं। उहो त हाणे ई करे छॾियो। जीअं तव्हांजी संपत्ति जेका बि हुजेव, उनजो नॉमिनी को न को करे छॾियो। नॉमिनी या कंहिंखे हिकु जॻह ते रखी छॾियो पैसा, ऐं जेको विस्तार कयो अथव न, फैलाए छॾियो अथव न, उहो हाणे समेटियो। केवल धन जी ॻाल्हि नथो कयां, दोस्ती यारी, जेका दोस्ती यारी फैलाई अथव न, उहा समेटे। सभु ख़ासि अहिड़ा ई दोस्त साहेड़ियूं रखो जेके सचा हुजनि। हिकु गुरबाणी आहे कि जंहिंखे सच सां प्यार कोन्हे, जेको सचो कान्हे, उन सां दोस्ती करे कंदासीं बि छा? त सचा दोस्त समेटे छॾियूं, रिश्तेदारी समेटे छॾियूं। उहो असां ॿुधा आहिनि न पहिरीं 5 अफ़सोस आहिनि, बसि उन ते चिंतन कजो। जेके असांजा दोस्त हुजनि, फ्रेंड सर्कल हुजे या रिश्तेदार, हिकु दफ़ो उन्हनि सां सुठी तरह मिली वठो, राई रसाई रखो। इहो सोचो अगरि मां अॼु थी वञा त मुंहिंजे बारे में माण्हू छा चवंदा, उहो सोचो हींअर ई। अॼु ई मृत्यु थिए थी, मुंहिंजे बारे में छा चवंदा, ऐं केरु रुअंदो ऐं केरु ख़ुशि थींदो। असांजी राई रसाई केतिरी आहे। मरण खां पोइ माण्हूअ जा गुण यादि रखंदो अथव जेको हली वियो आहे, त घणा गुण आहिनि मूं में, इहो सोचिजो। मां किथे घणा दफ़ा त्याग कयो आहे,
किथे किथे कुर्बानी ॾिनी आहे ॿिए जे ख़ुशीअ जे लाइ, उहो यादि कयो वेंदो, उहे गुण ॻाया वेंदा। संपत्ति जेका आहे असां समेटे करे हिकु जॻह ते ठिकाने लॻाए छॾियो। ऐं इन जे अलावा कॾहिं पंहिंजे लाइ समय कढो, कॾहिं बोरवन हलिया वञो शाम जे वक़्तु या सुबुह जे वक़्तु या ॾींहं जे वक़्तु। जेतिरी घटि भीड़ हुजे ओतिरो सुठो, छो त हिते बि क्लब विलब ठही विया आहिनि साईं। हाणे हिन में बि नेतागिरी, सैर कंदे कंदे ग्रुप ठही विया, वरी क्लब ठही विया, वरी हुन में अध्यक्ष उपाध्यक्ष बि ठही विया। पोइ मां हुन माईअ खां पुछियोमांसि, जेका माई संभालींदी आहे न, चयोमांसि ही केरु आहिनि? चई अरे छोड़ो इनको, ये खुद ही करते रहते हैं अपने मन से, हम ये अधिकृत नहीं है, ये फालतू है। मां चयो ॿुधाए, साक्षी खे चयोमांसि ॿाहिरि कीअं शो कंदा आहिनि, शहर में अची करे भई मां अध्यक्ष आहियां, ऐं हिते ये माई चए थी कि छोड़ो इनको, ये तो अपनी मर्जी से कुछ भी करते रहते हैं। बोरवन अहिड़ी सुठी जॻह अथव, हिते एकांत कुंड में वञी वेही रहो, शांतीअ सां सोचो कि मूंखे मां केरु आहियां, ये प्रकृति छा आहे, ये मृत्यु खां पहिरीं कुछ कम करे वठो। शून्य थी करे पंहिंजे अकेले हुअण जो चिंतन मनन कयो। भली पिछलियूं ॻाल्हियूं यादि कयो, जीवन जूं, भूतकाल जूं, छा छा थियो मूंसां, मूं छा कयो, ये इन लाइ यादि कयो ताकि ये छुटी वञनि, ये निकिरी वञनि। न त अंत समय में ये ॻाल्हियूं अॻियां अची वेंदियूं अथव। जो ख़बर अथव अंत समय में छा थींदो आहे, जीवन भर जूं घटनाऊं फिल्म वांगुरु साम्हूं ईंदियूं वेंदियूं आहिनि। अगरि असां जीअरे ई पिछलियूं घटनाउनि खे ॾिसी दर्शन करे ऐं छॾे ॾींदासीं, पोइ अंत समय में न ईंदियूं। भूतकाल भविष्य जूं वॾियूं वॾियूं योजनाऊं हुजनि त जेतिरो थी सघे घटि करे छॾियूं, इहो कमु कयूं, प्रकृति में रहूं। ॿियो असां ध्यान जे बारे में ॿुधोसीं कि ध्यान कयूं। इन जे अलावा धीरे धीरे लोभ छॾियूं, लोभ ते वीचार कयूं कि असांजी लालच केतिरी आहे, केतिरी असां में लालच केतिरी आहे, उन लालच खे छॾण जी कोशिशि कयूं। इहे कम मृत्यु खां पहिरीं करणा पवंदा। तहिड़ी तरह आसक्ति बि छॾियूं, किथे किथे असांजो मोह फाथल आहे, किथे किथे अटैचमेंट आहे, इहे बि छॾियूं। संसार जी हिन भीड़ खां परे रही करे इहो थी सघंदो। ध्यान में मृत्यु जो चिंतन कयूं। ऐं ॿियो सत्संग सां जुड़िया पिया हुजूं, इहो कमु ईंदव, इहो यादि रखिजो। अंत समय में ॿियो कुछ भी कमु कोन ईंदव, पोइ कुछ भी सभु बेकार आहे। माण्हू चवंदा आहिनि न भाई अंत समय में पई आहे गीता पढ़ीसि, उहा गीता हुनजी काई कमु कोन ईंदी, छो त हुनजी माई खे आदत ई कोन्हे। जीअरे ई असां जीअरे ई मुक्ति पोइ कोन्हे, मुक्ति पहिरियों आहे। असां जीअरे ई इन्हनि कचरनि खां मुक्त थी वञूं, इन कीचड़ खां, गंदगीअ खां साफ़ सुथरा थी वञूं। उन लाइ सत्संग जेको कयूं था न, इहो असांखे ॾाढो कमु ईंदो। सत्संग माना ॻाल्हियूं न, जीअरे ई असां सत्संग ते जेको वीचार कयोसीं, मनन कयोसीं, चिंतन कयोसीं, इहो ॾाढो कमु ईंदो। इन जे अलावा 99 जो चक्कर छॾे ॾियूं। जेको 99 जो चक्कर आहे न, हीउ बि हासिलु थिए, हीउ बि जमा कयां, अञा त हे बि करिणो आहे, इहो छॾे ॾियूं। जेतिरो थी सघे सिमटींदा वञूं इनखे। ॿियो जेके असांजा तव्हांजा दुश्मन हुजनि, तव्हांखे लॻे हीअ मुंहिंजी कट्टर दुश्मन आहे, हिन मूंसां हीअं कयो, उन्हनि खे भुलण जी कोशिशि कयो। फॉरगेट। धीरे धीरे उन्हनि सां जेको द्वेष भाव हुजे, जेका ॻाल्हि हुजे, उहा भुलजण जी कोशिशि कयो। मृत्यु खां भॻवान तव्हांजी उमिरि लंबी करे, मां त इहो चाहींदुमि,
ताकि ईंदा रहो, पर तैयारी रखो, मृत्यु खे याद रखो। पहला मरण कबूल। गुरु नानक तो चए खिंथा खिंथा काल, मां मृत्यु जी गोदड़ी पाती आ, मां जेड़ा भी वियो आहियां मृत्यु खे याद रखी करे वियो आहियां। गुरु नानक तो चए। अच्छा, गुरु नानक जल्दी मरी वियो छा? मरियो त उनजी गुरु नानक जी 70 साल शायद उम्र हुई जॾहिं वियो हिन संसार मां, पर मृत्यु याद हुई। वो मां मृत्यु जी खिंथा कंथा पाए करे मां घुमियम, त इन करे। ऐं ॿियो लास्ट अथव शरणागति। भगवान जे प्रति शरणागति रखिजो। हे मुंहिंजा मालिक, जॾहिं बि मां मरां तूं यादि अची, ऐं जीअरे यादि अची पोइ छा, हींअर ई तूं मूंखे यादि अची। इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले। इहो चवणो पवंदो। ऐं इन जे अलावा मृत्यु जे बारे में असां ॾाढो कुझु विश्लेषण करे सघूं था, ताकि असांजो मौत जो डपु निकिरी वञे, असांजी हेॾां पूरी तयारी हुजे हलण जी। ऐं जॾहिं बि मृत्यु अचे असांखे दुख न थिए, असां तयार हुजूं हलण लाइ। पोइ अथव आनंद। पोइ त हिते बि माण्हू खटे वियो, हुते बि खटे वियो, उनखे काई पीड़ा न थींदी आहे जेको तयारु हूंदो आहे मौत लाइ। अञा असां ॿुधंदासीं सम्झंदासीं मृत्यु जे, पर केवल ॿुधणु काफ़ी कोन अथव, तव्हांखे हलणो पवंदो, तव्हांखे कुझु प्रयोग मूंखे बि इहे करणा पवंदा। ऐं केवल ॻाल्हियूं न, ही पर्सनल आहे, ही हर कंहिंजो पर्सनल मामिलो आहे कि केरु मृत्यु खे यादि रखे थो। केतिरो हिकिड़ी उहा साधना थींदी आहे प्राणायाम शव साधना, भई ईअं माण्हू लेटी पए ॼण मुर्दो हुजे, उन में बि पतो पइजी वेंदो आहे कि मृत्यु जो अनुभव छा थींदो आहे। त हिते सत्संग खे विराम था ॾियूं, वरी असां परीं ॿुधंदासीं खिंथा काल। काल माना समय, काल माना मृत्यु। त हिते सत्संग था रखूं। और गुरु नानक देव की जय।